कराची में ख़बर ईंदा हलो त वेलफेयर जे नाले ते सिंध पुलिस के ॾिनल ज़मीनुनि ते पेट्रोल पंप, दुकान, गोदाम, फ्लैट ऐं आफिसूं तैमीर थियण जो इंकशाफ साम्हूं अची वियो आहे। IG सिंध तरफ़ां सिंध हाई कोर्ट में जमा करायल रिपोर्ट मूजिब सिंध में 4 पेट्रोल पंप ऐं 1397 दुकानूं, 339 फ्लैट, 37 गोदाम ऐं 162 आफिसूं पुलिस जी ज़मीन ते ठाहिया विया। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त सिंध में पुलिस जी ज़मीन ते 32 हंधनि ते कमर्शियल सरगर्मियूं जारी आहिनि। कराची खां अलावा हैदराबाद, सखर, दादू, बदीन, मीरप्रकाश, नवाबशाह, खैरपुर, घोटकी, लाड़काणू, कश्मीर ऐं जैकबाबाद में बि सिंध पुलिस जी ज़मीन ते कमर्शियल सरगर्मियूं जारी आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।